चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त कराची में मकानी चूंडनि में धांधली साबित थियण ते आरओज़ खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। वधीक तफ़सील इन रिपोर्ट में। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा की सरबराही हेठ इलेक्शन कमीशन की टिरुकनी बेंच कराची में मकानी चूंडनि बाबत जमायत इस्लामी की दरख्वास्त ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जमायत इस्लामी के वकील चयो त चूंडनि में वॾे पैमाने ते बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि। प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि तरफ़ां वोटनि जी ॻणप में ग़लती थी। यूसी में फार्म 11 मूजिब जमायत इस्लामी जा 2088 वोट ऐं पीपल्स पार्टी जा 546 वोट हुआ, पर आरओ के नतीजे में पीपल्स पार्टी जा वोट 1988 कया विया। आरओज़ ऐं पोलिंग अमले ॾाढियूं ज़्यादतियूं कयूं। 3 पोलिंग स्टेशन ते हू पुलिस सां गॾु आया ऐं दॿा खणी भॼी विया। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त तव्हां ॼाणायल यूसीस बाबति शिकायत दाख़िल करायो, ॿीहर इलेक्शन कराईंदासीं। फॉर्म 11 सभ खां अहम फॉर्म आहे। इन हवाले सां सख़्तीअ सां ताक़ीद कई हुई, जंहिं जमायत इस्लामी जे हाफ़िज़ नईम चयो त खेसि आरओ जा नतीजा अलॻि ऐं फॉर्म 11 जा नतीजा अलॻि लॻी रहिया आहिनि। जेकॾहिं फ़र्क़ु अची रहियो आहे त उहे दुरुस्त थी वेंदा। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त इलेक्शन कमीशन बलदियाती चूंडनि खे संजीदगी सां वरितो आहे। इलेक्शन कमीशन कंहिं बि खाते जे माण्हू खे सज़ा ॾेई सघे थी। दस्का जो मिसाल अवां जे साम्हूं आहे। इन मामले में कुझु थियो त मिसाल बणाईंदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त जमायत इस्लामी यूनियन काउंसिल जे फॉर्म 11 ऐं आरओ जा नतीजा इलेक्शन कमीशन खे फराहम करे जंहिं बि ग़लती कई उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जेकॾहिं फॉर्म 11 में को फ़र्क़ु निकितो त प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे बि सज़ा थींदी। चीफ इलेक्शन कमिश्नर जमायत इस्लामी जे उम्मीदवार खे हिदायत कंदे चयो त तव्हां धांधली जा सबूत खणी अचो। जेकॾहिं का वीडियो आहे उन जो बि जाइज़ो वरितो वेंदो। पीपल्स पार्टी लोकल बॉडी सेल जे इंचार्ज चयो त जमायत इस्लामी खां सवाइ कंहिं बि पार्टी शिकायत दाख़िल नाहे कई। सभु मुतमिन आहिनि। शहर में कंहिंखे बि शिकायत नाहे, रुगो जमायत इस्लामी खे आहे। शिकस्त ते स्पोर्ट्समैन स्पिरिट जो मुज़ाहिरो करणु घुर्जे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो दरख़्वास्त गुज़ार पंहिंजो जवाब ऐं सबूतनि जी कापी जमा कराए। ये कापियूं जवाबदार ऐं आरओज़ खे फराहम कयूं वञनि। आरओज़ अची जवाब ॾियनि। चीफ इलेक्शन कमिश्नर आरओज़ खे मुखातिब थींदे चयो त सिंध में असांजो तजुर्बो सुठो नाहे रहियो। तव्हां सिविल सर्वेंट आहियो, तव्हांखे गैर जानिबदारी सां कमु करणो पवंदो। बदनियती ते रुगो नतीजो दुरुस्त न थींदो, पर तव्हां ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। इलेक्शन कमीशन धांधली जा सबूत ऐं तफ़सील फराहमी लाइ दरख़्वास्त गुज़ार खे 7 ॾींहनि जो वक़्तु ॾींदे केस जी ॿुधणी 2 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी।